हिकु दफ़ा जी ॻाल्हि आहे त हिकु जंगल में 2 बर्ड्स चुन्नू ऐं मुन्नू रहंदा हुया ऐं हर मुश्किल में पंहिंजनि साथियुनि जे कमु ईंदा आया। हिकु ॾींहुं तमामु तेज़ तूफ़ान आयो ऐं इन्हनि जे केतिरनि साथियुनि खे बर्ड्स जा नेस्ट यानी आखीरा तबाह थी विया, जंहिंजे करे इन्हनि जा साथी तमामु घणो परेशान थिया। हमेशा वांगुरु चुन्नू ऐं मुन्नू सभिनी जी मदद करण जो फ़ैसिलो कयो। पोइ छा थियो जो इन्हनि ओसे पासे मां नंढियूं नंढियूं टारियूं जमा करणु शुरू कयूं। ॿिन्हिनि टारियूं जमा करणु शुरू ई कयूं त मुन्नू जी नज़र हिकु जूते ते पई जेको वण जे हेठां पयल हुयो। मुन्नू जे ज़हन में हिकु ज़बरदस्त आइडिया आयो। मूं 6 स्टिक्स खे हिकु शू में रखियो ऐं उन शू जे कहीअ खे पंहिंजी छुंभ सां पकड़े अहिड़ी तरह हिकु ई राउंड में 6 स्टिक्स खे वण ताईं पहुचायो। चुन्नू 3 स्टिक्स खे उन शू में रखे मथां वण ताणी पहुचायो। हुन ईअं 2 दफ़ा कयो। दोस्तो, छा तव्हांखे ख़बर आहे त चुन्नू टोटल केतिरियूं स्टिक्स मथे वण ते पहुचायूं? 3 stick in a shoe plus 3 stick in a shoe यानी 2 times 3 is equal to 6। असां मल्टीप्लिकेशन करे रहिया आहियूं ऐं हिन खे हीअं लिखंदासीं यानी चुन्नू नेस्ट जे लाइ 6 स्टिक्स खे शू जे ज़रिए मथे पहुचायो। अहिड़ी तरह मुन्नू 3 दफ़ा शू में 5 स्टिक्स रखियूं ऐं इन्हनि खे नेस्ट ठाहिण जे लाइ ट्री ते पहुचायो। त साथियो, मुन्नू टोटल केतिरियूं स्टिक्स वण ते पहुचायूं? 5 sticks plus 5 sticks plus 5 sticks यानी 3 times 5 is equal to 15। याद रखो त 3 के 5 मां मल्टीप्लाई कयो या 5 के 3 सां मल्टीप्लाई कयो, जवाब सेम ई ईंदो यानी 15। हिन खे असां कम्यूटेटिव प्रॉपर्टी ऑफ मल्टीप्लिकेशन चवंदा आहिनि। हाणे तव्हां ज़र्ब यानी मल्टीप्लिकेशन करण सिखी विया आहियो। हाणे ॿुधायो त if Chunnu carried 5 sticks in the shoe and he took 7 rounds, how many sticks did he collect? If Munnu carried 9 sticks in the shoe and he took 5 rounds, how many sticks he collect?